जुलूस जेको आहे मोमिननि जो मरकज़ी इमाम बारगाह खां थींदो ही पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवां दवा आहे। अॼु 10 मुहर्रम जे सिलसिले में ही ज़ुलजना जो घोड़ो इमाम असगर जो जेको आहे पींघो ऐं ॿिए जेको सो ताज़िया हिते खया पिया वञनि ऐं मोमिन पंहिंजा मरसिया चई रहिया आहिनि त यज़ीदियत जेकी आहे हिन वक़्तु उन ते लानतूं पइजी रहियूं आहिनि ऐं इमाम हुसैन जे हिन अज़ीम क़ुर्बानीअ ते करबला जे शहीदनि जे हिन अज़ीम क़ुर्बानीअ खे ख़राज अक़ीदत पेश कयो थो वञे। हीउ जुलूस जेको आहे उहो भान सैदाबाद जे मेन चौक ते डॉक्टर सादिक चौक ते पंहिंजी मंज़िल ते पहुचंदो। इन खां अॻु जेको हीअ आहे त जेके अज़ादार ऐं मोमिन आहिनि उहो टाउन कमेटी वटि निमाज़ अदा कंदा जेकी 2 पारनि जी हूंदी। उन हवाले सां हिन वक़्तु सिक्योरिटीअ जे हवाले सां DIB स्पेशल ऐं पुलिस जा जथा हिते मुक़ररु कयल आहिनि ऐं सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम आहिनि इहे फुल प्रूफ कया विया आहिनि। ऐं उन खां अलावा हीअ जेको मोमिननि जा जेके सहूलियतुनि जे लाइ जेके आहिनि कया विया आहिनि बंदोबस्त जेके कया विया आहिनि उहे जेको सो सिहत जे हवाले सां ऐं हिते 2 एम्बुलेंस हिकिड़ो अंजुमन आरायां ऐं ॿियो सरकारी तरह सां हीअ एम्बुलेंस आहे जेके ज़ख़्मी थिया आहिनि जेके मोमिन ज़ख़्मी थिया आहिनि जेके सीना ज़नी ऐं ज़ंजीर ज़नी करे रहिया आहिनि उन्हनि जी जेको सो मलम पटी करे रहिया आहिनि। जी।